बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़वान खान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। हिन वीडियो में असीं 6वीं क्लास जे इंग्लिश जे पहिरें यूनिट जे पहिरें सेक्शन रीडिंग कॉम्प्रिहेंशन में टेक्स्ट जी रीडिंग कंदासीं ऐं उनजी सिंधी माना बि पढ़ंदासीं। रीडिंग खां अॻु में असांखे कुझु सवाल मिलियल आहिनि जंहिंजा जवाब तव्हांखे ॾियणा आहिनि। उनमें पहिरियों आहे व्हाट इज़ योर फेवरेट पब्लिक प्लेस वन दैट यू हैव विजिटेड आर वुड लाइक टू विजिट। पुछे थो त तव्हांजी पसंदीदा अवामी जॻह कहिड़ी आहे जेका तव्हां घुमी हुजे या घुमणु चाहियो था। नंबर 2 आहे वाई डू यू लाइक इट, तव्हां उनखे छो था पसंदि करियो। 3 नंबर सवाल आहे इज़ इट नीट एंड क्लीन, छा उहा साफ़ आहे। नंबर 4 द फॉलोइंग टेक्स्ट इज़ अबाउट अ पब्लिक प्लेस, यानी ही हेठियों सबक़ हिकु अवामी जॻह जे बारे में आहे। इफ़ यू हेयर द फॉलोइंग वर्ड्स, जेकॾहिं तव्हां हेठियां लफ़्ज़ ॿुधो था, विच पब्लिक प्लेस डू यू थिंक द टेक्स्ट इज़ अबाउट, तव्हां कहिड़ी अवामी जॻह जे बारे में सोचियो था त हेठियों सबक़ उन जे बारे में आहे। ग्रास गाह, ग्राउंड मैदान, ट्रीज़ वण, स्लाइड्स गिस्कणियूं, गेट दरवाज़ो, टिकेट। ये जेके आहिनि चइनी सवालनि जा तव्हांखे जवाब ॾियणा आहिनि। पहिरें जो कीअं ॾींदो, माई फेवरेट पब्लिक प्लेसिस, जेका तव्हांजी जॻह आहे अवामी जॻह पसंदि आहे उहा। ऐं जे घुमी अथव त आई हैव विजिटेड इट मैनी टाइम, जे न घुमी अथव त आई वुड लाइक टू विजिट इट। नंबर 2 वाई डू यू लाइक इट, तव्हां छो था पसंदि करियो। तव्हां लिखंदव आई लाइक इट बिकॉज टेस्ट, यानी छाजे करे तव्हां पसंदि कयो उहो तव्हां पंहिंजो लिखंदव। इज़ इट नीट एंड क्लीन, छा उहा साफ़ आहे। जे हा तव्हां लिखंदव येस इट इज़ नीट एंड क्लीन। ऐं बाक़ी हिन जो जवाबु तव्हां ॻोल्हे लिखंदव त कहिड़ी शइ में गाह हूंदो आहे, मैदान हूंदो आहे, वण हूंदा आहिनि, गिस्कणियूं हूंदियूं आहिनि, दरवाज़ो हूंदो आहे, टिकेट वठिबी आहे ओला, उहा कहिड़ी शइ आहे, कहिड़ी पब्लिक प्लेस आहे। हाणे इन खां पोइ असां टेक्स्ट खे पढ़ंदासीं। टेक्स्ट जो नालो आहे अ विजिट टू द पार्क जो सैर। त वन ब्राइट सनी मॉर्निंग Hamza and Abdullah decide to go to their neighborhood park. हिकु रोशन ऐं चिमकंदड़ सुबुह ते हमज़ा ऐं अब्दुल्ला फ़ैसिलो कयो त उहे पंहिंजे पाड़े जे पार्क ॾांहुं वञनि। It is Sunday and both friends are in high spirits. उहो आचर जो ॾींहुं हुयो ऐं ॿई सॼण वॾे जोश में हुआ। They stop outside the park to buy some ice cream from a small shop near the gate. उहे पार्क जे ॿाहिरां बीठा ऐं दरवाज़े जे भरिसां वारे नंढे दुकान तां कुझु आइसक्रीम वरिती। They then enter the park happily eating and chatting until, पोइ उहे ख़ुशीअ सां खाईंदे ऐं ॻाल्हाईंदे पार्क में दाख़िल थिया। Abdullah said, you should not throw your ice cream wrapper on the ground. हमज़ा, अब्दुल्ला चयो, हमज़ा तोखे आइसक्रीम जी कली मैदान ते न उछलणु खपे। Hamza said, why shouldn't I? Everyone else throws trash around here. हमज़ा चयो, मां ईअं छो नथो करे सघां, हर कोई चौधारी किचिरो उछले रहियो आहे या उछलंदो आहे। Abdullah said, if we want a clean and beautiful Pakistan, we should try and make it fun. अब्दुल्ला चयो, जेकॾहिं असीं सुहिणो ऐं साफ़ पाकिस्तान घुरूं था त असांखे कोशिशि करणु खपे ऐं ईअं करे ॾेखारिजे। Hamza said, but Abdullah, throwing a single wrapper will not make any difference. हमज़ा चयो, पर अब्दुल्ला सिर्फ़ हिकु कली उछलण सां को बि फ़र्क़ु नथो पइजी सघे। Abdullah said, it will. If we all throw single pieces of trash, it will soon create a rubbish heap in the park. अब्दुल्ला चयो, ईअं थींदो जे असीं सभु गंद जा नंढा टुकड़ा उछलायूं, उहे जल्द पार्क में हिकु वॾो गंद जो ढेर बणाए छॾींदा। Therefore, we must follow the park rules here and protect our public places. तंहिं करे हिते असांखे पार्क जे क़ानूननि ते अमल करणु खपे ऐं पंहिंजी अवामी जॻहुनि खे बचाव में रखणु खपे। Hamza said, park rules? What park rules? हमज़ा चयो, पार्क जा क़ानून, कहिड़ा पार्क जा क़ानून। Abdullah said, shaking his head, come with me. अब्दुल्ला पंहिंजो मथो लोड़ींदे चयो, मूं सां गॾु अच। Both friends walk back to the park gate where there is a huge board that reads park rules. ॿई दोस्त वापसि पार्क जे दरवाज़े वटि आया जिथे हिकु वॾो बोर्ड हो
जिते पार्क जा कानून लिखियल हो। हमज़ा said, surprised, I never noticed that before. हमज़ा चयो, हैरत मंझां, मां हिन खां अॻु में हिन ते गौर न कयो आहे। Abdullah said, let's read the park rules so that we know what we should do and not do in the park. अब्दुल्ला चयो, अच त पार्क जा कानून पढ़ूं त जीअं असांखे ख़बर पए त असांखे पार्क में छा करणु खपे ऐं छा न। The sign reads as follows. उहो बोर्ड हीअं पढ़ियो पियो वियो। City Park Rules. शहर जे पार्क जा क़ाइदा। You must not write or draw on the walls of the park. तव्हांखे पार्क जी भितियुनि ते लिखण या तस्वीर ठाहिण न घुरिजे। Number 2. You must not throw trash around the park. Use the provided dustbins. तव्हांखे चौधारी गंद न उछलणु घुरिजे। मुहैया कयल किचिरे जा दॿा वापरायो। You must not cut or harm the plants and trees. तव्हांखे वणनि या ॿूटनि खे कटण या नुक़सानु पहुचाइणु न घुरिजे। You must not write on or damage the benches. तव्हांखे बेंचुनि ते लिखण या उन्हनि खे नुक़सानु पहुचाइणु न घुरिजे। Number 5. You must follow the park timings from 8 AM to 8 PM daily. तव्हांखे पार्क जे वक़्तनि ते अमल करणु खपे। सुबुह 8 खां शाम 8 ताईं। 6. Children must come with an adult. 6. ॿारनि खे वॾनि सां अचणु घुरिजे। The public park is for your benefit. You should use it wisely. उहो अवामी पार्क अव्हां जे फ़ाइदे लाइ आहे। हिन खे सियाणप सां वापरायो। Abdullah said, now do you realize, Hamza, what you must do and not do in the park? अब्दुल्ला चयो, हमज़ा, हाणे तो महसूस कयो त तव्हांखे पार्क में छा लाज़मी करणु ऐं छा न करणु घुरिजे। हमज़ा said, yes, I do, Abdullah. हमज़ा चयो, हा, मां कयो, अब्दुल्ला। Abdullah said, public places are there for us to use. अब्दुल्ला चयो, अवामी जॻहूं असांजे इस्तेमाल लाइ आहिनि। If we do not take care of them, we will have no place left for fun and enjoyment. जेकॾहिं असीं उन्हनि जो ख़्यालु न रखंदासूं, असांजे मज़े ऐं विंदुर लाइ का बि जॻह न बचंदी। उन खां पोइ आहे हमज़ा said, I have an idea. हमज़ा चयो, मूं वटि हिकु ख़्यालु आहे। Just putting up these rules is not enough. रुॻो क़ाइदा लॻाइणु काफ़ी न आहे। We should teach others how to keep the public places clean. असांखे ॿियनि खे बि सेखारणु घुरिजे त अवामी जॻहूं कीअं साफ़ रखजनि। Abdullah said, how? अब्दुल्ला चयो, कीअं? Hamza said, we can put up posters telling people how and why to keep the places clean. हमज़ा चयो, असां पोस्टर हणी सघूं था जेके माण्हुनि खे ॾसनि त छो ऐं कीअं अवामी जॻहूं साफ़ रखजनि। And we can also place dustbins all around the park with sign of keep Pakistan clean on them. असीं चौधारी किचिरे जा दॿा रखी सघूं था जिन ते पाकिस्तान खे साफ़ रखो जो निशान हुजे। Abdullah said, great. अब्दुल्ला चयो, ज़बरदस्त. Let's keep our parks clean and teach others to do the same. अचो त पंहिंजा पार्क साफ़ रखूं ऐं ॿियनि खे बि साॻियो ई करणु सेखारियूं। हे असांजो अॼु जो सबक़ु पूरो थियो। इंशाअल्लाह हिन जा जेके वर्ड्स आहिनि उहे असां अॻिले वीडियो में ॾिसंदासीं। तेसिताईं लाइ ख़ुदा हाफ़िज़।